मुंहिंजे वॾे भाउ बशीर अहमद मेमण खे ॻोठ वारा कणिक जा कटा मोकिलींदा आहिनि, जेके धोई साफ़ करे असां खटनि ते विछाए ऐं सुकण जे लाइ रखी छॾींदा आहियूं। हिन हमराह जो नालो आहे मल्हार। हीउ एॾो वॾो शरारती आहे जंहिंजी काई बि हद न आहे। हिन खे मूं चिकी मिटी आणे ॾिनी आहे, उहो रांदीको ठाहे थो पियो। इन खां अॻु में जेको हिन कारनामो कयो त हीउ कमरे जो जेको पर्दो लॻो पियो उन में लड़कियो हुयो, जंहिंजी वजह सां पर्दो किरी पियो हुयो ऐं थोरो घणो नुक़सानु थियो हुयो। सुबुह जे टाइम दोस्तो असां वणकारी जे हवाले सां नर्सरी ते वियासीं, उतां वण खणी आयासीं ऐं गुलशन हदीद फेज़ 3 में मुंहिंजो दोस्त जो प्लाट आहे, मुसवर भुट्टो ऐं आसिफ़ अली ज़रदारीअ जो वण ॿारनि समेत असां हिन फेज़ 3 में लॻाइणु शुरू कयासीं। हीउ इलाइक़ो पढ़ियल लिखियलनि जो आहे ऐं वण असां हिते इन करे लॻाए रहिया आहियूं त हिन वणनि जी सार संभाल हितों जा पाण माण्हू कंदा ऐं बिल्कुलु ज़िमेदारी सां कंदा। हिन महिल ताईं जेके बि असां वण जिथे बि लॻाया आहिनि उहे वॾा थी विया आहिनि। फेज़ 3 आहे ही गुलशन हदी जो इलाइक़ो ई आहे। फेज़ 2 जीअं ई असां क्रॉस कंदासीं त हीअ सोसाइटी अचे थी, सोसाइटी बि चई सघो था। ऐं फेज़ 3 हे गुलशन हदीद आहे। हिते असां वणकारी जे हिसाब सां आया आहियूं। असांजे प्यारे दोस्त मुसवर अली भुट्टे जो पंहिंजो हिते प्लाट आहे ऐं हर साल त असां वणकारी कंदा आहियूं, पर हिते जो माहौल बि सुठो, हितां जा माण्हू बि पढ़ियल लिखियल आहिनि ऐं गॾोगॾु हिते वण असां इन जे लाइ लॻाया आहिनि त हिन वणनि जी सार संभाल बि थी सघंदी, हिननि खे पाणी मिलंदो ऐं हिन जी माना जेको आहे न सार संभाल बि थी सघंदी। सो काफ़ी हंधनि ते जेको आहे फेज़ 3 में असां वण लॻाया आहिनि। वणनि जी सीज़न आहे, सो तव्हांखे बि गुज़ारिश आहे वण लॻायो, माहौल खे बचायो। हाँ जी, अस्सलाम वालेकुम। मेरा नाम आसिफ़ है और मैं जो है ना फेज़ 3 का रिहायशी हूँ और यहाँ पे अल्हम्दुलिल्लाह कंस्ट्रक्शन डेवलपमेंट रोज़ बरोज़ बढ़ती जा रही है। बहुत अच्छी कंस्ट्रक्शन हो रही है और काफ़ी सारे प्लॉट अभी भी खाली हैं। तो मैं गुलशन हदीद फेज़ 1 फेज़ 2 स्टील टाउन, शाह टाउन, शाह लतीफ़ टाउन के जो दोस्त हैं हमारे, उनसे भी कहूँगा आएँ यहाँ पे जो ना रिहाइश कायम करें और बहुत अच्छा माहौल है यहाँ पे और इंशाल्लाह बहुत जल्द इसमें बाकी जो रिमेनिंग डेवलपमेंट है वो भी होने जा रही है। शुक्रिया। छाती करे इहो थधे पाणी में मुंह ते जाम छाजे करे पुट जेके घोड़ा आहिनि न ऐं जेके हराई हुन वो छॾे नी कि हो सही था तुंहिंजो हाणे किथे थो कर ॾिसां कर थधो पाणी आहे। आई यार वाह यार ही मुंहिंजी नंढड़ी धीउ आहे, ॾिसो कहिड़ो तजुर्बा थी करे वेठी। हाणे हिन जो चवणु आहे त हिन में मुंहुं मां विझां थी त हिन में जेके ॻोड़ा ऐं आरायूं जेके मुंहं ते आहिनि उहे ख़तमु थी वेंदियूं। ख़ुदा थो ॼाणे। बाक़ी अॼुकल्ह जा ॿार जेके ॾिसनि था, नेट ते ॾिसनि था या मोबाइल ते ॾिसनि था या कंहिंखे कंधे ॾिसनि था, ज़्यादातर कंधे ॾिसनि था, त पोइ उन्हनि ते वरी अमल बि कनि था ऐं उन नक्शे क़दम ते हलनि बि था। मुंहिंजी अनाया धीउ आहे, हे तजुर्बा कंदी रहंदी आहे। अनाया एक्सपर्ट आहे, अनाया एक्सपर्ट आहे। वाह, ऐं साई बि वॾी मुंझाए थी पाणीअ में। इहो बि हिकिड़ो टैलेंट आहे ॿार जो। मुंहिंजी हमेशह इहा आदत रही आहे त हिन महिल ताईं जेके बि मूं इज्तिमाही कम इंसान जी भलाई जे लाइ कया आहिनि उन्हनि कमनि में पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु शामिलु कंदो आहियां। मुंहिंजे ॿारनि जे ज़हननि में सवाल त ईंदा आहिनि ऐं उन्हनि सवाल जे जवाब ॾियण में मूंखे तमामु घणो मज़ो ईंदो आहे ऐं हुननि जी ॼाण में बि इज़ाफ़ो थींदो आहे। वण लॻाइण महिल बि पंहिंजे ॿारनि खे मां गॾु वठी आयो। हमारे सोसाइटी के भाई हैं और इंशाल्लाह ये इसको जो है पानी शानी देंगे। और ये भी जो लगाए थे हमने पिछले साल, वो माशाल्लाह से बड़े हो गए। अभी जो है इनकी बारी है और बच्चे माशाल्लाह से बड़े शौक़ से मेरे लगाते हैं पौधे, तो इंशाल्लाह ये भी बड़े होंगे इनकी तरह। आप इनको पानी देते हैं। अॼु ही पहिरियों भेरो न आहे, पर इलाही मरतबा मां पंहिंजे ॿारनि खे ट्रीकम खणाया आहिनि, बेलचा खणाया आहिनि, रंबियूं खणायूं आहिनि, खॾा खोटराया आहिनि ऐं उन खॾनि में जेको आहे सो वण लॻाया आहिनि ऐं वण लॻाइण जो तरीक़ो बि ॿुधायो आहे। मुंहिंजा ॿार हमेशह मूंसां गॾु हूंदा आहिनि। कम बाबति कॾहिं कॾहिं किताबनि में पढ़ायो वेंदो आहे, पर जॾहिं साॻियो कमु ॿारनि खे अमली तौरु कराइजे थो त उहा आदत उन्हनि जे अंदरि महफ़ूज़ थी वञे थी। जॾहिं ॿार अहिड़नि अमलनि में हिसो वठनि था जीअं
जीअं त वण लॻाइणु, मिटीअ सां वास्तो रखणु या कुदरत सां नातो जोड़णु, त उहे केतिरा ई सवाल बि कंदा आहिनि। उहे सवाल उन्हनि जे तजसुस जो हिसो हूंदा आहिनि। ॿारनि खे असीं प्यार ऐं सही तरीक़े सां जॾहिं उन्हनि जे सवालनि जा जवाब ॾींदा आहियूं त उहे जवाब ऐं उहो अमल ॿिन्ही खे उहे कॾहिं बि न आहिनि विसारे सघंदा। हीउ रुॻो हिकु कमु न आहे पर हिकु ज़िंदगी जो सबक़ु आहे जेको असीं उन्हनि खे ज़िंदा मिसाल सां सेखारे रहिया आहियूं। अहिड़ा तजुर्बा ऐं मकालमा ॿारनि जे ज़हन ऐं आदत में गहिरो असरु छॾे वेंदा आहिनि जंहिंखे उहे कॾहिं बि न आहिनि विसारींदा। ऐं पिपरी में हिकु सुठी जॻह आहे वण लॻाइण जी। दोस्त आहे आगा विलायत ऐं उन चयो हो त मूंखे वण लॻाए ॾे ऐं हींअर उनजी जेको आहे इमाम बारगाह वटि बीठा आहियूं ऐं हीअ बिल्कुलु इमाम बारगाह बंदि लॻी पई आहे ऐं हिन वण जी सार संभाल बि थींदी ऐं अॼु असां हिते वण लॻाइण आया आहियूं। आगा विलायत मुंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त आहे, अचे थो पियो ऐं असां हिते हींअर वणकारी कंदासीं। हीअ बिल्कुलु महफ़ूज़ थींदा, सार संभाल पाण ही जवान कंदो, विलायत कंदो ऐं इंशाअल्लाह जेको आहे सो हीअ वण वधंदा उहो बि मां तव्हांखे ॾेखारींदुसि।